मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। हिकिड़ो साहिबु हुयो अलाह जे नबी खां पुछे कि या रसूल अल्लाह तव्हां जेकी आहे मुंहिंजी सिफ़ारिश क़यामत ॾींहुं कंदव? क़यामत ॾींहुं तव्हां मुंहिंजी सिफ़ारिश? अलाह जे नबी फरमायो हा मां तुंहिंजी सिफ़ारिश जेकी आहे कंदुमि, मां तुंहिंजी सिफ़ारिश। पोइ चई साईं ठीकु आहे, सिफ़ारिश तव्हां त साईं हा करे छॾी आहे, हाणे क़यामत ॾींहुं मां तव्हांखे ॻोल्हियां किथे किथे त जेको तव्हां मिलंदो मूंसां। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सभ खां पहिरियां पुलसिरात ते मूंखे ॾिसिजांइ, पुलसिरात ते मूंखे ॾिसिजांइ। चई ठीकु आहे साईं मां तव्हांखे पुलसिरात ते ई ॾिसंदुमि। चई साईं जेकॾहिं सुवालु कीअं पियो वरी साईं जेकॾहिं पुलसिरात ते बीठा न हुजे त पोइ? अलाह जे नबी फरमायो हा जेकॾहिं पुलसिरात ते न हुजां पोइ ॿिए नंबर ते किथे मीज़ान ते बीठो हूंदुमि मां। मीज़ान सम्झो था न साईं? साईं इंसाफ़ जी हिकिड़ी कुर्सी लॻंदी, इंसान जा अमाल नामा तोरिया वेंदा त नेकी केतिरी आहे इंसान जी ऐं बुराई जेकी आहे उहा केतिरी आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॿिए नंबर ते जेकॾहिं अगरि पुलसिरात ते नज़र न अचां पोइ किथे? पोइ मीज़ान ते मूंखे ॾिसिजांइ, जिते इंसान जा अमाल नेकी ऐं बुराई जेको आहे तोरी वेंदी। जेसिताईं जेकॾहिं उते बि नज़र न अचो त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आबे कौसर ते जेको आहे मूंखे ॾिसिजांइ। इन टिनि जॻहियुनि मां हिकिड़ी न हिकिड़ी जॻह ते जेको आहे मां नबी बीठो हूंदुमि ऐं उते जेको आहे तूं हलियो अचे मां तुंहिंजी जेकी आहे सिफ़ारिश कंदुमि। त हाणे इन मां ॻाल्हि हिकिड़ी पैदा थी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुलसिरात ते, मीज़ान ते ऐं आबे कौसर ते, हे टे जेको अलाह जे नबी बयानु कयूं, हा इहे टे जेको इन जे करे अलाह जे नबी बयानु कयूं सभ खां पहिरियां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुलसिरात ते बीहंदा। मक़सदु छा आहे साईं? मक़सदु अलाह जे नबी फरमायो इन करे बीठो हूंदुमि हे उम्मत जेकी आहे न गुनाहगार। पुलसिरात साईं हिकिड़ी तफ़सील ते जेको आलमनि तमामु घणी बयानु कई आहे साईं केतिरी सुनी आहे उहा जेको हिन टाइम मां करणु नथो चाहियां, बहरहाल हर कंहिंखे ख़बर आहे त पुलसिरात कहिड़ी जॻह आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन करे मां उते बीठो हूंदुमि ताकी मुंहिंजो उम्मत ई जिन जो किरास थींदा न उतां अॻिते टपंदा न त पोइ उन्हनि जा गुनाह जेके हूंदा उन्हनि खे जनम जी तरफ़ हेठि छिकींदा, गुनाह छिकींदा ऐं नेकी इन खे अहिड़ी तरह मथे छिकींदी। जंहिंजी सभिनी खां ज़्यादा नेकी हूंदी न त उहे ईअं सम्झो परवास थी करे पुलसिरात खां अॻिते गुज़री वेंदा। पर जंहिं शख़्स जा गुनाह जेको आहे ज़्यादा आहिनि पोइ छा थींदो इन खे जनम खां हेठि छिकियो वेंदो। केरु छिकींदा? गुनाह ई पंहिंजा छिकींदा हेठि। ऐं जंहिंजा सफ़ा जेकॾहिं गुनाह ज़्यादा थी विया न साईं पोइ इहो जनम में हेठि उहो किरी पवंदो। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उते ॾिसंदुमि पंहिंजे उम्मतनि खे जेके कमज़ोर हूंदा बिल्कुलु नेकी उनजी थोरी आहे ऐं गुनाह घणा अथनि, पोइ उते मां चवंदुमि या अलाह हिननि खे पार करे छॾी या अलाह, उते चवंदुमि या अलाह हिननि खे पार करे छॾ। उते इन लाइ मां बीठो हूंदुमि। ऐं ॿिए नंबर ते मीज़ान ते साईं मीज़ान ते तव्हां बीठा हूंदव त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मीज़ान ते इन करे उते उम्मतुनि जा अमाल नामा चेक कया वेंदा ऐं जेकॾहिं के उम्मती जो अमाल गुनाह वधी थो वञे ऐं नेकी थोरी थी वञे त अलाह जी बारगाह में अर्ज़ु कंदुमि या अलाह हिन जी नेकी खे थोरो बुलंद करे छॾेसि ऐं मुंहिंजी जेकी आहे सिफ़ारिश हिन जे मथां उहो लाज़िम करे छॾेसि। त इन जे करे मीज़ान ते बीठो हूंदुमि। त कंहिं पुछियो साईं पोइ आबे कौसर ते अलाह जे नबी फरमायो तव्हां उम्मत लाइ इस्तक़बाल में बीठो हूंदुमि। आबे कौसर ते इन करे बीठो हूंदुमि ताकी तव्हां उम्मत खे जेको आहे उहो आबे कौसर पाणी पीआरिया। इन खां बाद में घणी तफ़सील अलाह जे नबी फरमायो केरु केरु मुंहिंजे आबे कौसर जे भरिसां मुंहिंजे केरु केरु बीठा हूंदा। हिकिड़ी रिवाज में अलाह जे नबी फरमायो हिकिड़े पासे अबू बकर हूंदो ऐं ॿिए पासे उमर रज़ी ताला अन्हु हूंदो जो प्याला मां भरे ॾींदो वेंदुमि ऐं अबू बकर उमर रज़ी ताला अन्हु उम्मत खे उहो पाणी पीआरींदा वेंदा। इन जे करे अलाह जे नबी फरमायो इन टिनि मरहलनि ते मां जेको बीठो हूंदुमि। त हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे उम्मत लाइ एतिरो फ़िकिर, उम्मत केतिरी करे वेठी हेॾी भला, उम्मत खे केतिरो फ़िकिर आहे? उम्मत खे फ़िकिर आहे ई न। त मैं बार दोस्तों फ़िकिर कयूं क़बर वारी ज़िंदगी जो फ़िकिर कयूं, इन खां बाद में जन्नत में दाख़िल थियणो आहे न साईं सभिनी खे इनशा अल्लाह। चओ साईं जन्नत में सभिनी खे इनशा अल्लाह दाख़िल थियणो आहे। जेके बि इस्लाम जंहिं बि आंदो आहे उहो जन्नत में दाख़िल थींदा।